अब्दुल मजीद मेमन के कातिलों को गिरफ्तार करो। शहीद जियाउद्दीन के कातिलों को गिरफ्तार करो। शहीद जियाउद्दीन के कातिलों को गिरफ्तार करो। शहीद अब्दुल मजीद मेमन के कातिलों को गिरफ्तार करो। शहीद जियाउद्दीन के कातिलों को गिरफ्तार करो। शहीद जियाउद्दीन के कातिलों को गिरफ्तार करो। जालिमों खून साफ दो। शहीद जियाउद्दीन के कातिलों को अच्छा मेहरबानी करे असांजी हेल्प कयो। बाबा जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ आवाज़ उठायो। मां नाया मेमण शहर फिरोज जी रहवासी। जीअं त मुंहिंजे बाबा खे 1 महीनो पहिरियां कयो वियो हो, कार स्टाफ ते लाइ महिरबानी करे आवाज़ उथारियो, मुंहिंजो इंसाफ़ कयो। 1 महीनो अॻु ज़िले नौशहर फिरोज जे दरबेल शहर में सिहत खाते जे मुलाज़िम स्टोर कीपर ज़ियाउद्दीन मेमण खे वापडा मुलाज़िम गुलाम रसूल सांद असगर गोपांग दिमाग़ में ज़ोर सां लोही पकड़ जा धक हयां। लोही पकड़ जे धक लॻण सां ई मौके ते ज़ियाउद्दीन मेमण शहीद थी वियो। कातिल हिन वक़्त ताईं आज़ाद घुमंदा था वतन। पुलिस हिन वक़्त ताईं कखु खणी बीणो नाहे कयो। पुलिस इंसाफ़ ॾियारण में बिल्कुलु नाकाम रही आहे। ज़ियाउद्दीन मेमण जे 8 सालनि जी न्याणी अनाया मेमण पंहिंजे वालिद जे कातिलनि खे गिरफ़्तार कराइण लाइ मेमण इत्तेहाद जे चेयरमैन शर्जील इनाम मेमण ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो त मुंहिंजे बाबा खे बेगुनाह क़त्ल करण वारनि ज़ालिमनि खे गिरफ़्तार कराइण में असांजी मदद कयो त जीअं कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा मिली सघे। जॾहिं त मेमण इत्तेहाद कराची जे सरबराहनि सरदार अयाद अली मेमण, ज़मीर अहमद मेमण, ज़हीर अहमद मेमण, डॉक्टर अब्दुल अली मेमण, हकीम गुलाम सरवर मेमण कराची प्रेस क्लब ते कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। निगरान सिंध हुकूमत IG मुज़ाहिरीन IG सिंध निगरान सिंध हुकूमत चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशहर फिरोज ऐं ॿियनि हुकुमरान खां मुतालबो कयो त असांजे नौजवान ज़ियाउद्दीन मेमण खे बिला जवाब शहीद कयो वियो आहे। फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़ में आणे सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सिंध मेमण इत्तेहाद पारां कराची खां कश्मीर ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।